काबिल एहतराम मुझे साथ जा साथी सीनियर नायब सदर मोहम्मद रफीक निजामी साहब, मुझे साथ जा साथी मुख्तार अहमद सोलनी साहब, मोहतरम काबिल एहतराम शहीद बेरंदीनाबाद डिवीजन प्रेसिडेंट मीर मोहम्मद अली साहब, काबिल एहतराम सीनियर पेटेल जो सदर हाजी नाज़र हुसैन निज़ामी साहब, जिला संगठ, काबिल एहतराम साबिक़ा इलेक्शन कमीशन मरकज़ और चेयरमैन है पेटेल जिले नौशहर पेटेल जो सदर पीर मुज़फ़्फ़र हुसैन साहब, इन स्टेज का फराज अंजाम दीजिए माशूक कमर बगड़ साहब, इक़दार अली आस्करी साहब, इलेक्शन कमीशन मरकज़ जो चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ गिरोही साहब, इन जिले जो प्रेसिडेंट मोहतरम असगर अली डायरी साहब, डिवीजन शहीद बेरंदीनाबाद जा उस्ताद साथियों, वर्करों, पौधेदारों, अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां और तव्हां सभिनी दोस्तनि खे जस ॾियां पियो त हेतिरो टाइम थी वियो आहे त बुख ते हर हिकु माण्हू सुबुह सां मानी खाई आयो हूंदो ऐं सभु दोस्त वेठा आहियो इन इश्क में, इन मोहब्बत में, पेटेल ते मोहब्बत में, उस्तादनि जा दुख ऐं सूर आंच ॿुधण में ऐं उन जे हल लाइ को रस्तो ॻोल्हण लाइ बीठा आहियो, तव्हांखे वरी दफ़ो सलाम। दोस्तों, तमाम दोस्त पंहिंजा बहितरीन राया ॾेई आहिनि, तजवीज़ ॾेई आहिनि ऐं पंहिंजे जोश जज़्बे सां इन हाउस के पंहिंजा राया ॿुधाए विया आहिनि। असांखे उन्हनि जे रायनि जो, उन्हनि जे जज़्बातनि जो अहसासु आहे। जिते राया ॾेई आहिनि उते कुझु क्वेश्चन छॾे विया आहिनि, कुझु सवाल छॾे विया आहिनि जिन खे उन्हनि जा जवाब ॾियण में मुनासिब सम्झां थो। दोस्तो, सब खां पहिरियां हर शइ ते माण्हू कंप्रोमाइज़ करे सघे थो, पर आउं चवां थो त कॾहिं बि माण्हू इंसान पंहिंजी गैरत ते कंप्रोमाइज़ नथो करे सघे। सब खां पहिरियां अनेक असांजा मसइला आहिनि, भई असांजी पेचीदियूं आहिनि, उस्ताद परेशान हाल आहिनि, पर सब खां वधि असांखे जेको मुहाफ़िज़ बणिजी रहणो आहे उहो पंहिंजे वजूद खे बरक़रार रखणो आहे, पंहिंजे तंज़ीम पेटेल खे बरक़रार करणु आहे, पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। जे वजूद आहे त मसइलनि जे लाइ जंग बि आहे, जे वजूद आहे त स्ट्रगल बि आहे, जे वजूद आहे त मसइला बि आहिनि, जे वजूद ई न आहे त असांजी का बि जंग कंहिं कम जी कान्हे। तारीख़ तो सम्झो त वो आख़िर सां ईअं करे चयूं त असांजा काफ़ी नवां दोस्त जिन खे थी सघे थो मालूमात न हुजे, जिन खे पतो न हुजे, जेकी सोशल मीडिया न हलाईंदा हुजनि, जेकी दोस्तनि सां कचहरियुनि में महफ़िलुनि में पेटेल जो तस्करे में न हूंदनि, यकीनन उन्हनि खे इन शइ जी मालूमात न हूंदी। आई साहब तफ़सीली गुफ़्तगू करे रहियो आहे, पीर मुज़फ़्फ़र साहब तफ़सीली गुफ़्तगू करे रहियो आहे त साईं जेका अप्रैल में असांजी वर्किंग कमेटी थी हुई, उन्हीअ में तक़रीबन वर्किंग कमेटीअ तहरीक जे लाइ वोट कयो त तहरीक हलणु खपे, तहरीक हलणु खपे, पर उन वक़्तु असांजे दोस्तनि
मोहतरमन असां मिला उन्हनि चयो त का ज़रूरत तारीख़ निकाले का ऐं इलेक्शन थियणु खपे। मूं उन ई वक़्तु हर माण्हू ईंदो आहे उहो चवंदो आहे त मूंखे अञा बि साल पियो वधीक मिले, अञा बि 2 साल पिया वधीक मिलनि। मां अॼु जेकॾहिं ईमानदारी सां हिन हाउस खां पुछां थो त मूंखे यकीन आहे त अक्सर उन्हनि दोस्तनि जा जेका नथी चाहे इलेक्शन थिए, न थिए इलेक्शन, पर मां चाहियां थो त इलेक्शन थिए। इलेक्शन तंज़ीम जो रूह आहे, इलेक्शन ताक़त आहे, इलेक्शन जे अंदरि जेको आहे अचे ज़रूरी आहे। पोइ उन हिकिड़े दोस्त जे मौक़िफ़ खे मर्कज़ी सदर ताईद कंदे चयो त इलेक्शन थियणु खपे, इलेक्शन कमीशन जो पातो जोड़णु खपे। वधीक वज़ाहत कोन थो वञा, हाल साहब ने वज़ाहत ॾेई वियो आहे त ही त उन शहर वांगुरु आहे। इलेक्शन जो चई पोइ वरी इलेक्शन न थियणु खपे, वरी कोर्ट वञणु खपे त इलेक्शन न थिए। जे उन शहर वांगुरु आहे त महकान जी रस्म त बेहोश न थी, महकान जी रस्म त बेहोश न थी, रिंदन जो बस त बाहोश न थी। वरी हिकु साखीअ जे ॾह नाम मूंखे ॿुधायो त खिल बि न, रो बि न ऐं ख़ामोश बि न थी। सिद्धगिरी उस्तादनि सां ही आहे, तंज़ीम सां ही आहे, कंहिंजो ॾोह न आहे, आम उस्ताद जो ॾोह न आहे, सभु असां लीडर जो ॾोह आहे। असां पंहिंजी मफ़ाद ख़ातिर, असां पंहिंजे मतिलब ख़ातिर, असीं पंहिंजे उहिदनि ख़ातिर, असां पंहिंजी मसूलई जेको आहे सो पंहिंजी इज़तनि ख़ातिर असीं सौदा कंदा वठूं था। असीं जेका उस्तादनि खे दफ़ो कंदा वठूं। तव्हां हेॾो हाउस वेठो आहे, मूंखे पंहिंजे ईमानदारी सां चओ हिन इलेक्शन कमीशन जो जेको चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ गिरोही चूंडियो आहे, इन में कहिड़ी ख़राबत आहे, कहिड़ी इन में बेईमानी आहे, कहिड़ो हिन रिकॉर्ड ख़राब आहे। हीरो माण्हू बाक़ियुनि जे बाद खां वञे मूंखे धक लॻो ई न। ही त हू ॻाल्हि हिकिड़ो माण्हू हिकिड़े खे दसूं पियो तव्हां बि उहो पियो करे, ऐं इन मूंखे छॾायो मूंखे मारींदो। ॿिए चए बाबा तूं दसूं तूं पियो आहे ऐं दाऊ बि तूं थो करे, चई छॾींदो मां त मूंखे मारींदो। यकीन सां तव्हांखे चवां थो त असांजे दोस्तनि जो अमल अहिड़ो रहियो आहे 3 साल जो हुननि खे यकीन आहे त इलेक्शन थी त असां उस्ताद बख़्शिश न कंदा। तहरीक हले, गवर्नमेंट जो को मजबूर न थिए, तहरीक हले ऐं उस्ताद जो मसइलो हल न थिए। उन तहरीकुनि खे असीं पाण कमज़ोर कयो आहे, उन तहरीकुनि जी अहमियत असां पाण ई न आहे। ज़िले जी सतह जी तारीख़ जो अमल आहे उहो ज़िले वारे खे हलाइणो आहे। ऐं इमदाद ख़ासि करे उथी करे चवे थी ज़िले वारी तारीख़ आउं थो हलायां, मां थो ॾिसां ॾींहं खे ॾिसण छा थो करे, ज़िले खे ख़बर ई न आहे। यकीनन ज़िलो मुतरक न थींदो न, इन इलेक्शन ऑफिसर खे मौक़ो मिलंदो त ही पाण ई मुतफ़िक़ न आहे। मर्कज़ी सतह जी तहरीक हुजे ऐं उन खे तव्हांजो ज़िले जो सदर खणी वेंदे ऐं तहरीक हिकिड़ो पेटियल जो नालो आहे, 1.25 लाख उस्तादनि जी तंज़ीम आहे, 1.25 लाख जंहिं तंज़ीम जा मेंबर हुजनि ऐं तहरीक जो ऐलान ज़िले जो सदर करे ऐं तहरीक जो ऐलान तालुके जो सदर करे ऐं उन तहरीक जे अंदरि 300 उस्ताद कराची जे अंदरि हुजनि। तहरीक जी अहमियत रही, पेटियल जी अहमियत रही। हीअं असां पंहिंजे अहमियतनि खे पाण में आयो आहे। गुलाम रसूल मार सां हिते वेठल जो कंहिंजो बि तालुक न हुजे, पर हिन वक़्तु आउं तव्हां सां पेटियल सिंध जे सदारत जे हैसियत सां ख़िताब करे रहिया आहियां। मुंहिंजी शख़्सियत ते, मुंहिंजे उहिदे ते, मुंहिंजे तंज़ीम ते को ॻाल्हाए, को आंच रखे, तव्हांजे घर जे कंहिं वॾे सां को ॻाल्हाए, को लफ़्ज़ करे तव्हां मुंहिंजा तारा कढी छॾींदव। तव्हांजे मर्कज़ी क़यादत ते वार पिया कनि सोशल मीडिया ते
नुक्ताचीनी भली थे मुझे कमल ते जो पासो नुक्ताचीनी थे पर जॾहिं तव्हांजे मर्कज़ी सदर जे इज़त ते वार थे ऐं पेटल जो मेंबर ख़ामोश हुजे त पोइ तव्हां तर्जीम खे अञा ताक़तवर थियो था। काई ज़रूरत न गुलाम रसूल कोई वकालत न करे। तव्हां पंहिंजे वकाल तंज़ीम खे पंहिंजे उहिदे खे जे उन जो तहफ़ुज़ न कयो त यकीन चवां थो तव्हां पंहिंजे हक़नि जो बि तहफ़ुज़ न करे सघो। दोस्तनि चयो तहरीक लाइ कीअं बि असांखे ख़बर न आहे। सिपाह खे कलेक्शन कोप हूंदी आहे पोइ डाकू ढाड़े हुनजे साम्हूं को गुनाह करे हुनखे फायर करे पोइ एसपी खां सिपाही कंदो मां पुछी अचां त हिनखे फायर कयां या न कयां। तव्हांजी असांजी इज़त ते सरदार सां वार करे ऐं पोइ मां चवां त मां तहरीक में वञा या न वञा। तव्हांजी 24 तारीख़ ते मर्कज़ी सदर सरेआम प्रेस कॉन्फ्रेंस थो करे जंहिंमें मक़ासद मक़सद सभु बयान थो करे जंहिंमें डीएसपीआर को जेके ट्रांसफर आहिनि हिनखे कंडेम कयो थो वञे हिनखे रिजेक्ट कयो थो वञे 2001 खां जेको सर अपॉइंटमेंट आहिनि उन जी सर्विस खे काउंट करण लाइ ऐलान कयो थो वञे। उन सां गॾोगॾु सर्विस इंस्पेक्टर लाइ ऐलान कयो थो वञे। उन सां गॾोगॾु असांजा मंज़र मुतालबा उन जे लाइ जेको ऐलान कयो थो वञे। सिंध जे अंदरि दर्सी किताबनि जी खोट उन जे लाइ ऐलान थो कयो वञे। सिंध जे अंदरि फर्नीचर स्कूलनि खे न आहे उहो ऐलान थो कयो वञे। सिंध जे अंदरि स्कूलनि जूं बिल्डिंगूं नाकारा ज़बून हालत में उन जे दुरुस्ती करण जो ऐलान कयो थो वञे। पर एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि अरबे रुपया जेका बजट मिली आहे उन जे लाइ न्यूट्रल इदारे सां जेको इंक्वायरी करण जो ऐलान कयो थो वञे। जे इहा बि दोस्तनि खे ख़बर न हुजे त पेटल तारीख़ छो थी हलाए ऐं सम्झायो त पोइ थी सघे थो सॼो ॾींहुं जेको घर में रहे थो त पोइ त घर जे मसइलनि जी ख़बर न हूंदी। त मुंहिंजा साईं 24 तारीख़ अलाह ऐलान प्रेस कॉन्फ्रेंस में हीउ ऐलान कयो। उन खां पोइ सोशल मीडिया आम थी वई आहे। उन सोशल मीडिया ते मर्कज़ी काबीने जे मीटिंग जा फ़ैसिला रखिया विया जेका हर माण्हू पढ़े थो। जेकॾहिं कंहिंखे को घटि चए थो उन ते कमेंट जल्दी अची वञे थो पर इहा ख़बर न पई सघे त सिंध जे जनरल सेक्रेटरी मुख़्तलिफ़ सोशल मीडिया वारनि उहे असांजी पोस्ट हलायूं त हिन तरह जो का तहरीक हलाई वञे छो थी ख़बर पए माना अदम ते दिलचस्पी आहे असांजी। ऐं माज़रत सां चवां थो माज़रत सां मतिलबु माइंड को दोस्त करे हिन ऐवान जे अंदरि जेके दोस्त आयल काफ़ी दोस्तनि खे इंस्ट्रक्शन मिलण तक पोइ आया ऐं इंस्ट्रक्शन मिलण तक ॻाल्हायो त तव्हांखे हीउ न था ॻाल्हाइणु बिल्कुलु ॻाल्हायो तव्हांखे जवाबु ॾींदा। पर तंज़ीम जे अंदरि ख़ुदा तंज़ीम आहिनि सभु कंहिंजो पढ़ियल आहे सभु कंहिंखे ख़बर आहे कंहिंसां बि तव्हांजी हमदर्दी आहे इहो तव्हांजो राइट आहे। पर जॾहिं तंज़ीम इलेक्शन थी अचनि ऐं भाॼियूं इलेक्ट थी अचनि जे उन जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए तव्हांखे उन खां पुछण जो हक़ बि आहे। चंदो अगरि चंदो तव्हां तालुक जो कोन हो ज़िले जो कोन हो उन वक़्तु चंदो मर्कज़ जो हिसो वरितो वियो तालुक जे ज़िलनि असांखे ख़बर आहे असां पंहिंजा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको मर्कज़ जो हिसो ते जमा करायोसीं ऐं जेको मर्कज़ जो राइट आहे जेको मर्कज़ जो ख़र्च आहे 3 सालनि जे अंदरि दोस्त मांखे चई आहे पंहिंजी मीटिंग अदा चंदो असां कोन था वठूं या चंदो मिले नथो छो थो चंदो मिले छो थो चंदो मिले तव्हां अहिड़े तरीक़े सां वर्कर कन्वेंशन कयो जनरल बॉडी कयो तव्हां खां उस्ताद पंहिंजे दिलि जो आवाज़ ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा पर जॾहिं तव्हां हुननि खे हुकुम कंदव तव्हांजे हुकुम खे लबे ख़ुदा करे तव्हां हुकुम वापसि न कंदा पर सभु इहो आहे हुन सां राब्तो त रखो या काल के जाम उस्ताद सां मर्कज़ खे राब्तो रखिणो आहे ज़िले जे आम उस्ताद सां मर्कज़ खे राब्तो रखिणो आहे त पोइ हे भाॼियूं हेठियूं हटाए छॾियूं। पीर साहब चयो को इहो त दोस्त ॿुधाए सिंध जे अंदरि कहिड़नि दोस्तनि जनरल बॉडी
अटकाव करें केरल दोस्तन जिले की जनरल के मखसूस जिला सिंध के अंदर आए जैसे सारे फर्स्ट लोग आए हर मीटिंग में करना जो को सांगड़ दे लो सांगड़ दे के अंदर उस्ताद सा गडो कर सारी ओके करना गडो कर अब उस्ताद के भी खबर है मुझे बेटे जो कम चाहे मुझे रोजगार करे चाहतो मुझे वटे चाहतो मालिया चाहतो उन्हें की खबर है बाकी के लिए खबर ना है तो सब भी बात होमवर्क करनी हो जे तंजीम के मनोरंजन करवा मुतहद करवा ये शब्द का असांजे पाण खे उन ते अमल करणो काफ़ी दोस्त हमारे मुखाने जन दोस्तन चयो 7 तारीख़ जी तारीख़ समझो का छड़ी वई इते हर उस्ताद 1.25 लाख उस्ताद 1.25 लाख उस्ताद जी तजवीज़ पंहिंजी आहे क़ाबिल एतिराम हर माण्हू जी तजवीज़ पंहिंजी आहे पर को उसूल को आइन को तरीक़ेकार को महकत आहे न तव्हां सरकार ॻाल्हाइण जहिड़ी तव्हां न ॻाल्हाईंदासीं बाबा छोटा आयो कराची में मसाला न समझा बाबा बेरो संगे ॿुधायो न वेंदासीं हिकु मंतक आहे छा हुन ते चवंदासीं वेंदासीं बेरो संगे ॻाल्हाए हीअ असांजी शइ आहे असांजो मसालो आहे असांजो उस्ताद सफ़र थो करे सालनि खां हुनजा मसाला आहिनि हमेशह कॾहिं उस्ताद खे तकलीफ़ ईंदी रही आहे असां हुन जे लाइ आया जॾहिं असांजी ॻाल्हि न ॿुधी वञूं असां कतल रोड ते कराची जे अंदरि पहुतऊं जे ॿियो असांखां पुछण आयो त असांजो हवालो पुछो असांखां ॿुधो जे असांजो राइट आहे त असांखे ॾियो जे असांजो राइट न आहे त असीं वापसि वेंदासीं त पोइ ही जेको तरीक़ा आहे हर तलीम जे अंदरि हिकिड़ी शूरा हूंदियूं आहिनि हिकिड़ी जीअं दोस्तनि चयो अदा एक्शन कमेटी B1 प्लान नंबर C1 ये सब शयूं आहिनि ये सब पंहिंजे ज़हन में आहिनि ये सब शयूं असां अंडर प्रोसेस आहिनि पर तव्हांखे पतो उते पइजी वेंदो कराची जे अंदरि जॾहिं पहुतासीं त तव्हांजो एक्शन कमेटी 1 कहिड़ी आहे 2 कहिड़ी आहे 3 कहिड़ी आहे टैक्स कमेटी तव्हांजी कहिड़ी आहे तव्हांखे यादि हूंदो हाजी साहब खे बि यादि हूंदो अॼु जी तारीख़ में टैक्स कमेटी सोशल मीडिया ते रखियूंसीं त सोशल मीडिया ते जवाब अची विया त मां हिन कमेटी जो मेंबर न आहियां मां तव्हांजे हिन एक्शन कमेटी जो मेंबर न थींदुसि छा इहो मैसेज सरकार खे कयो त साईं वक़्त तारीख़ ख़तम न थी असां वापसि कोन आयासीं उस्तादनि पाण मल्हायो एक्शन कमेटी टास्क कमेटी जेके पावर में हो त तव्हां वञी जेका बहितर सम्झो था तव्हां मसइलनि खे हल करण में जेका तव्हांजी सलाह पेश करे हल करे अचो था हलंदो वेरी गुड ऐं उहे थी आया जेके मुतम थी आया मूं हुन खां पोइ दोस्तनि खे पुछियो बाबा हिकु हिकु दोस्त खे पुछियो मां जेके कमेटी में हो तव्हां मुतमिन आहियो से असां मुतमिन आहियूं हुन खां पोइ ऐलान थियो तव्हांजो 7 साल जंहिंखे तव्हां 2 दफ़ा वोट ॾेई करे सिंध जो सदर बनायो आहे पेटेल जे मनसब आम ते विहारियो आहे उहो ऐलान थो करे मां थो चवां राइट करे रन करे तव्हांखे एक्सेप्ट करिणो आहे इदारे जे अंदरि हुन ते तव्हांखे तनक़ीद करणी पीर साहब हुन कमेटी में हुए तव्हांजे प्रेस क्लब जे मिनिस्टर और सेक्रेटरी अचण लाइ तयारु आहे उस्ताद सां मुखातिब थियण लाइ तयारु आहे पर असांजे दोस्तनि खे फोन करे चयो तव्हांजे पहुचो त असां तव्हांजे ख़िलाफ़ नारा हणंदासीं भाई इज़त हर कंहिंखे पहिरीं ज़ाहिर आहे जन मनसब वेठा हुन चयो असां हलूं पर तव्हां बट ख़ुदि तव्हां पाण में मुतहद आहे छो तारीख़ ख़तम थिए नथी असां न त उहे केस असांजे नीचे पवनि था जिन केसनि सां असांजो तालुक थी वञे पराए केस में फांसी बरक़रार करे जे केस कयो आहे यारी दोस्त यारो हन बाबा मरकरी काबीना जे नीचे में हन मरकरी सदर जे नीचे में दोस्तनि ॻाल्हायो एसीए जे असांजा दोस्त असांजे ॿाहिरि पर मात्र असां पेटे जा मेंबर कोन दोस्त ज़रूरु आहिनि उस्ताद तबिके सां तालुक ज़रूरु आहे पर जॾहिं मीटिंग थी केस मरकरी जे नीचे में पोइ एसीए जे वारनि सां न ॻाल्हायो बाबा जे उहे दोस्त आहिनि त उन्हनि खे मालूमात रखो जॾहिं बि मिलनि त असां
उन्हनि खे इज़त ॾिनी आहे। अहिड़े क़िस्म जो पिरामिड उस्ताद अपॉइंट थियो न आहे, आर्डर खे मिलियो न आहे, तव्हांजो मेंबर थियो न आहे, पर केस मरकज़ जी कीअं आहे छो त हार्ड एरिया में उस्ताद छो था कनि मरकज़ में छो थो ॻाल्हाए बाबा हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी पंहिंजी आहे, पेट्रोल जी पॉलिसी पंहिंजी आहे, मां ज़ोर सां गवर्नमेंट पॉलिसी ठाहे कोन्हे ख़तम थी करे हीअ हुनजो राइट आहे त छो न जेको सिंध जो आवाम जेको कॉन्फिडेंस करे छा करे बाबा वो दोस्त जेकॾहिं किथे बि को प्रोटेस्ट था कनि त पेट्रोल के खिलाफ़ उनजी मदद करण लाइ तयारु आहे। वो केसी जो का असांखे पंहिंजो पाण पाण खे पाण विझंदा त दोस्त जेकॾहिं असां पेट्रोल ते आई तंज़ीम जे उसूलनि सीनियर दोस्तनि सां वेहंदासीं, कचहरियूं कंदासीं, इदारनि जी मीटिंगूं घुराईंदासीं, उन्हनि में असीं पुछणो कंदासीं, उनजो असांखे जवाबु मिलंदो। पुछणु हक़ तव्हांजो आहे, जवाबु ॾियणु हक़ उन ॿुधण वारे जो आहे, पर हर भरो ईअं न हुजे त मेन माण्हू वारी बात हुजे त जेको मुंहिंजो दलील आहे न त जेको मां चवां थो उहो दुरुस्त आहे, पर जेको तव्हां चओ था उहो दुरुस्त न आहे। ईअं टे दोस्तनि चयो पेट्रोल असांजी मदद न कई, हथ कढी वई, असीं पंहिंजो पाण आयासीं। मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम उहे नौजवान बि आहिनि, हीअ हथ सां जेको आहे सो तफ़रीक़ कई थी वञे पियो नौजवाननि सीनियरनि जूनियरनि। मां तव्हांखे इहा ॿुधायां थो ॻाल्हि त जेकॾहिं नवाब शाह ज़िले जे शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे कंहिं बि ज़रदारी सां तव्हां अटकऊं त सोची सम्झी अटकऊं छो त हीउ शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो ज़रदारी आहे, हिन जो प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी आहे, सीएम सिंध में हिन जो वेठो आहे, अदी फरियाद ज़िले कानपुर साहिब में जेको हीउ शहर आहे, सोचे सम्झी हुन हथ विझो तव्हां इहे कतई मत विझो, पर हितां जे कंहिं ग़रीब ऐं जेको आहे बेपा चवंदा त देरि न कंदो अटकण सां ऐं कंहिंखे पुछा बि न कंदो त मुंहिंजा साईं जे उन वक़्तु सरकार तव्हांजी ॻाल्हि ॿुधी त उनखे ख़बर हुई त हीउ उस्ताद प्राइमरी आहिनि, हीउ पेट्रोल तंज़ीम जा माण्हू आहिनि, हिन जे करे पेट्रोल तंज़ीम आहे जंहिंजे करे तव्हांजी जेको इज़त ऐं मान मर्तबो मिलियो आहे। पीपुल्स पार्टी की गवर्नमेंट हुजे, वज़ीर असांजे प्रेसिडेंट साहब जो आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, हुकूमत सिंध पीपुल्स पार्टी की हुजे, शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे अंदर उन ज़िले जे दिल में वेही करे तव्हां सिंध गवर्नमेंट खे ललकारे था, सरकार खे ललकारे था, इहा तव्हांजी ताक़त न आहे, इहा पेट्रोल तंज़ीम जी ताक़त आहे, इहा आम उस्ताद जी ताक़त आहे। पेट्रोल तंज़ीम ख़तम थी वई, छो ख़तम थी वई पेट्रोल तंज़ीम? असांजो अमल ग़लति आहे, उन करे असां पाण खे गफ़ था कयूं। इहो काफ़ी न आहे त मां हर नाले हिमायत थो कयां, मां हिन जे तरीक़े हिन हिमायत थो कयां, मां अमली तौर ते हुजां, जानी माली दोस्तनि सां अज़ीज़नि सां उस्तादनि सां सभिनि सां मां मैदान हिन अमल में बीठो हुजां। जी शइ अकल पुल सां कोन्हे ऐं सम्झां थो जेके तव्हां दोस्त वेठा हिन में एतिरा बहितरीन ऐं क़ाबिल माण्हू वेठा जे उन्हनि खे मौक़ो मिले हिन स्टेज ते अची करे असां वारे उहिदे ताईं या हिन मर्कज़ी काबीना में बहितरीन हुननि वटि तजवीज़ बि आहे, बहितरीन हुननि जो जेको आहे थोरो पंहिंजो अमल बि आहे। ईअं कोन्हे को मर्कज़ी काबीना थी वई त मर्कज़ी काबीना सभु खुला उन्हनि खे हलाइण वारा, उन्हनि खे तजवीज़ ॾियण वारा, उन्हनि खे मशवरा ॾियण वारा तव्हांजा दोस्त तमामु बहितरीन सीनियर दोस्त साबिक़ा जेके असांजा सदर रही आहिनि, पेट्रोल जा कारकुन रही आहिनि, पेट्रोल में जेको आहे पंहिंजो रत शत ॾेई आहिनि, उन्हनि खां तमामु मशवरा वठी सघो था। हिते जेके असांजो फलाणे रिटायर करे वियो आहे, पोइ उहो साहब उन 10 साल तव्हां ख़िदमत कई आहे, उन तव्हांजे करे रजू काढियो चलो मरकज़ खे कढी लाइ मुंहिंजा भाउ को काज़ी अहमद मां आयो आहे, को नौशर फेरोज़ मां आयो आहे, उन्हनि खां पुछा कयो त 4 ॼणा गॾिजी चंदो करे हिकु टैक्सी कार करे आया, घणा पैसा ॾेई आया? मरकज़ी सदर शिकायत मां निकिरे थो, सिंध जे हर ज़िले में चकर हणी
कराची में पहुंचे तो 5 ॾींहं रहे तो छा में ख़र्च न आहे उन के ज्यादा डालन अक्सर जो पास हो ये समझवा सारी है सरकार को पैसा वाली नहीं है मां जेके सीनियर कामां के कसम खणी चवां तो पहिरीं कॾहिं बि तव्हांखे सरकार के पंजे करे न भली उन के रिया भी है पीर साहब चयो इन दोस्तनि जी महिरबानी आहे मानी तो बुखारे कान चाहे किया पर करे इहो पुछो तो तेला पैसा कीअं ट्रेन में 5 ॾींहं कराची में के किसी ने तो कराची जो के पानी बोतल दी बाबा मुझे कहते मान चाहे तमाम को दोस्त हुई तार के अंदर घर चले सभी उस्ताद ने कमल लाई कर ता पर पगार तो कोन कमाई कर पर तमा उस्ताद जो जो चलो आज जो तंजीम में रखियो आ वो तमाम राइट है तमाम को वठो ए घर चेक जेकर तंजीम में अंदर तमाम सिर्फ यानी बात बता लगा दे चंदा न बता दे पैसा न दिला दे 4 माह के पास हो वो राशि रहूंगा आपा वगैरह अदा मैं घर में भरे पर मिस्किन तो माहौल होगा वो कर नहीं अमा ने स्टेज पे असा जे पेटे लगे साबका जिले सदर ऐसा पेटे लगे छाकरे तो सरपरस्त आला इन स्टेज ना और उन के चवा को जंजो पेटे के अंदर एगो मुनफरद किरदार आयो साल गदरी उन पेटे के अंदर पेटे तंजीम हो जाए या उस्ताद के मसलन में उन जो आम रोल रहेगा और उन स्टेज तो उन के गुजारिश किया हो त तुम्हें पेटे जो रत्ना तू पेटे लफाई तू पेटे लफाई आई तो के हक तो बनने ते उस्ताद जी दाद रची कर में पाजो किरदार था मैं नवाज का है कि 150 ही गाल 100 सरदार साहब शासन का जाति करने में पर सरदार साहब जो किरदार आ जो अमल आ जो तालीम के नुकसान में हुनजो किरदार आ उस्ताद जी इज्जत पे वार करने जो हुनजो जो अमल आ जो सिर्फ जे तालीम सा खिलवाड़ होने कयो आ असि उन अमल जे खिलाफ तो फसी दे लगा हर स्थिति में चलो है तो मिनिस्टर साहब संगे इहो बुधाए तो तमाम 4-5 साल के अंदर सिर्फ जे तालीम में अंदर कहीं व्यक्ति आंदी है समाज उस्ताद के परेशान करने दे समाज बजट खाने दे समाज भटकलाई करने दे कोई भी किरदार ना तो इंशाल्लाह असी दोस्तन जे वापस ले आए कन दोस्तन जे एक बार उस्ताद बैठो तो मसला थी ना कहता नहीं कि ना ये कहीं उस्ताद बैठा हो ये तो कराची 100% जब हाजिर होते हुए करते 100% हाजिर करने के होंगी और यकीन करना भेजा है ये गुलाम रसूलुल्लाह हकी बने मरी में तो प्रभाव नहीं तो ये 100% हाजिर हो गया जिंदाबाद जंग करना सरकार का होता स्टेट का जंग क्या होता ऐसे पर हर सुमारे होता सिर्फ होते का नहीं होता तो असा जो उस्ताद के मोटिवेट करे तो उस्ताद ही तो उस्ताद खुद तो जो जो एक मखसूस नहीं करेगा उन्हें जो मैसेज तो हले कटियो अपनी के अंदर समझ देता था जो उस्ताद से क्या किया उन्हें के खबरात जो संग्रह करना दे जिन्हें असाके बेनिफिट जे असां तमाम सब उस्ताद एडी वर्कशॉप कई उस्ताद के बुधाए तो तंजीम शायद तंजीम उस्ताद शादी करे ऐं तंजीम शामिल ही नहीं कराची में ये जो तो मकसद बुधाएगा तो मैदान में उस्ताद सब दिखाया तो दोस्तों ही जेकर असांजा दोस्त जिंदगी अंदर इलेक्शन जो को जो खत्म थी वही ॻाल्हि
ही हिकिड़ो हिसो सियासत कंहिं को से हिस्सो इख़्तिलाफ़ बाबा असांजी पेटल तंज़ीम जे अंदरि का हिस्सो इख़्तिलाफ़ जी पार्टी कोन्हे को तस्वर कोन्हे को कॉन्सेप्ट कोन्हे असांजी हिकिड़ी वेलफेयर जो वारो तंज़ीम आहे ऐं उस्ताद जी बहितरी दवाई लाइ सिंध जे तालीम जे बहितरी लाइ हिकिड़ी फलाही तंज़ीम आहे इलेक्शन जी सभु बटन सभु उस्ताद भाइर आहियूं ऐं असीं इलेक्टेड जेके भाॼी असीं उन्हनि जा जेको आहे सही पैरोकार रहंदासीं टोटल जेके इलेक्शन खणी वरी इलेक्शन थींदी वरी जंहिंखां तव्हांजो मतिलबु जंहिंजो तव्हां मतिलबु ईंदो जंहिंजो प्रोग्राम बहितर हुजे तव्हां ॾेई सघो त मुंहिंजा दोस्तो मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे हीअ अपील आहे त तव्हां असांजे इज़त ते वक़ार ते वार थियो आहे जेकॾहिं असीं सभु रोदर्दी उनखे जवाबु न ॾींदासीं त तव्हां असांजो इज़तूं असांजो वजूद जेको आहे सो उहो करे जेको आहे खतरे में हली ऐं असां कॾहिं कॾहिं जंगियूं कॾहिं कॾहिं जंगियूं माण्हू पंहिंजे वजूद खे बचाइण खातनि खे लड़ंदो आहे तंज़ीम जे अंदरि फिल्म जो उस्ताद आहियां मां हिकु हारीअ जो पुटु आहियां मां सेक्रेटरी सां मिलां थो जेके मूंसां गॾु हलिया मां मिनिस्टर सां मिलां थो मां जंहिं अंदाज़ में जंहिं ताक़त सां जंहिं जज़्बे सां हुन सां ॻाल्हायो आहे त असांखे उहा तव्हां उस्ताद जी ताक़त आहे बेटे तंज़ीम न कयो बेटे तंज़ीम 5 ॾींहंनि खां किथे 5 साल किथे 8 साल किथे 10 साल को प्रमोशन कोन्हे तव्हांजे हिन 3 सालनि जे अंदरि उहो ज़िलो रहियल आहे जिते 100 200 300 रुपया SSPS जे वास्ते प्रमोशन थिया छा इहो पेट्रोल तंज़ीम में कमु न हो ये पेट्रोल तंज़ीम में कमु देखो पीर साहब और फकर सब कहेंगे तो साइड में सब काम लिस्ट कहेंगे आया प्रमोशन है आज में हेटरी कहेंगे आया तो बाबा जो पेटेल तंजीम है जी ताकत हुई तमाम जी ताकत हुई 3 साल के बाद सागा होते ना वाले सब जगह पे छोड़ देते बहरहाल दोस्तों कहां से बचाना जंग दोस्तन समाप्त कर रहे हैं खुदा कंदो ये दोस्त घणे घणा उस्ताद वठी मां 100% हुजो पर जेकॾहिं तव्हां 50% बि सिंध जा उस्ताद कराची पहुची वियो प्रेस क्लब ते त तव्हांजो हिकिड़ो मुतालबो बि रहंदो न टोटल तव्हां मुतालबो वठी करे वापसि बाक़ी हुन में हिकिड़े कंहिं दोस्त मिसाल हुजे उन मिसाल वांगुरु त हिकिड़े भाषा चयो त बाबा मुंहिंजी जेका हीअ आवाम आहे त उहा मुंहिंजो हुकुम मने बि थी नथी मने मूंखे कीअं ख़बर पए वज़ीर जो सिलसिलो मिसाल हिकिड़ो खूब खणाए ऐलान करे छॾे त बाबा राति जो हेलो हर घर जो माण्हू हिकु गिलास खीर जो भरे हिन खूह में हलंदो वञे हा ऐलान थी वियो खूह खोले ॾियो राति जी मुझे सॼो मुल्क खीर विझो ऐं मां गिलास पाणी जो चाप मां पाणी चाप भरे खूह मारे के ॾींहुं सोचो टे ॾींहं सोचो सुबुह जो त खीर जो टुको न सॼो खूह पाणी न करे सही आहे जेकॾहिं इहो इरादो आहे त पीर साहब नो सरे खयो त मटे कोई भले ईंदो बाक़ी नवां साहब अंदर में नाम करता रही मुआरो सां हाजी साहब ईंदो तव्हांखे मुंहिंजो मुआरो करे त पोइ इहा पाणी वारे खूह ते खोली पाण कहिड़ी न थियणु खपे तो दोस्तों PCI भी पई आहे अब तव्हांजो घणो टाइम वठी वियो आहे जेकॾहिं का कमी कोताही हुजे त तव्हां मुंहिंजा ॿाहिरि आहियो भली हुजे पई आहे मदद थो कयां ऐं हींअर
पर मानी है खानी न निकरे ही शइ पुॼी छॾे हितां सभु अॻ में मां निकिरां थो स्टेज जा दोस्त निकिरनि था तव्हां असांजे गॾु हूंदो कॾहिं हिकिड़ी जो कासो असां लाइन करे हिकिड़ो एहतियात ॿाहिरि रिकॉर्ड कराए पोइ मोटी मानी